नाज़रीन, बोज़दार वॾा शहर के वापारियुनि पारां हिक हटी कायम करे फुटीअ जो सरकारी रेट ₹8,500 हुअण बावजूद वापारी आबादगारनि खे ॿिन्हिनि हथनि सां फुरण लॻा। आबादगारनि खां 5,000 ते ख़रीद करण लॻा। फार्मर एसोसिएशन जे आबादगारनि बोज़दार वॾा शहर जे मक़ामी वापारियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। वधीक तफ़सील पेश आहे ज़मीर अंसारी जी रिपोर्ट में। फार्मर एसोसिएशन जे आबादगारनि पारां बोज़दार वॾा जे मुक़ामी वापारनि पारां हिक हटी क़ाइमु करण ऐं आबादगारनि खे फुटीअ जा रेट घटि ॾियण ख़िलाफ़ बोज़दार वॾा जे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वटि वञनि थियूं पियूं त फैक्ट्रीअ वारा इहा हालत लॻी पई आहे जो चवनि था 4,000 5,000 रुपया मण बबाल हिते जो हिते तव्हां जेकॾहिं रेट कंदव त ठीकु आहे, न त असांखे ज़रूरत ई कान्हे, फुटियूं पंहिंजूं वापसि करे वञो। उन खां पोइ सरकारी रेट जेको आहे सो 8,500 रुपया आहे। उहो 8,500 त नथो ॾिनो वञे। ज़िले खैरपुर जी ॻाल्हि कंदासीं त फुटियुनि जो रेट जेको आहे 5,000 6,000 रुपए ते ॿुधायो वञे थो। इन जे करे आला ऑफिसरनि खे, एग्रीकल्चर ज़रात मिनिस्टरनि खे इहो अर्ज़ु कजे थो त हीउ जेको पाकिस्तान आहे उहो सॼो ज़रात ते आहे। असांजो ही मुल्क ज़रई मुल्क आहे जंहिंजो 70% जेको आहे उहा ज़रात ते मबनी आहे। ऐं जेकॾहिं असीं पंहिंजे हारीअ खे सही रेट ॾींदासीं, जेको असांजो हारी ज़रात करे थो, जेको हिन सॼे पाकिस्तान खे पाले थो, ईअं चवां त पालनहार आहिनि, पाकिस्तान खे पाले थो, उन खे जेकॾहिं सही नमूने सां रेट ॾिनो वञे त हू हुन जी पंहिंजी घर जी मौशत मज़बूत कोन थींदी, पर हिन मुल्क जी बि मौशत मज़बूत थींदी। असां जेको आबादगार गॾिजाणी कई आहे त ही फुटियुनि जे बारे में हिसाबु कयो आहे त हिन महिल 40,000 रुपया एकड़ ते असांजो ख़र्चु थी वियो आहे। असांखे गवर्नमेंट जो 8,500 रुपया रेट आहे। असां फुटियूं खणी वियासीं कारखाने ते त असांखे पिया चवनि 5,000 रुपए ते फुटियूं ॾियो, न त 7 किलो कणतो फी मण ते ॾियो। असां हिते कोन था ॾेई सघूं। असां जेको फुटियूं लहनि 5 मण ऐं 6 मण एकड़, असांजा 20,000 25,000 ठहनि, 40,000 रुपया एकड़ ते ख़र्चु आहे। असां वॾो परेशान आहियूं। हितां जा कारखाना जेके आहिनि उहे पंहिंजी मनमानी मस्ती में आहिनि ऐं केरु बि माना हारी जी शइ जेका आहे फुटी आहे उनखे केरु माना का अहमियत ई कोन थो ॾिए। ऐं इहो ई हुननि जो आहे त हे मजबूर थी करे पंहिंजे जेको असां रेट चवंदासीं उन ते ई माना असांखे ॾेई वेंदा। गवर्नमेंट जेको फुटी जो रेट कयो आहे 8,500 रुपया, उहो असांखे नामंज़ूर आहे, छो त उहो तमामु घटि आहे। त हाणे उन जी बनस्बत में जेकॾहिं हाणे वापारी कारखानदार जेके आहिनि, गवर्नमेंट जो अघु 8,500 आहे, उन हूंदे बि असांखां 5,000 ऐं 6,000 वठी ऐं कंतो हणी ऐं हारी खे असां ज़ुल्म करे रहिया आहिनि। असां खैरपुर मिरस जे DC ऐं जेको आहे सो सखर कमिशनर खे अर्ज़ु कंदासीं त जेको 8,500 रेट आहे त थोरो पर उन ते पाबंद कयो वञे वापारनि खे, कारखानदारनि खे, त जीअं असांखां उहो घटि में घटि रेट वठनि। वधीक ज़रात जे सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण समेत वसवारनि खे अपील कई आहे त वापारनि ख़िलाफ़ नोटिस वठी आबादगारनि खे सरकारी अघ ते फुटी ख़रीद कई वञे। कैमरामैन जमील अंसारीअ सां गॾु ज़मीर अंसारी, आवाज़ TV न्यूज़, बोज़दार वॾा।